ٹنڈو محمد खान में नौजवान जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ चोहाण बिरादरी तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। चोहाण पाड़े जे रहवासी नौजवान महबूब चौहाण खे सिटी थाणे जी पुलिस पारां गिरफ़्तार करण ख़िलाफ़ पीपी अॻवान रसा मोहम्मद ख़ासकेली लीमो चौहाण अलाह बख्श चौहाण अब्दुल्ला चौहाण ॿियनि एहतजाज कयो। मुज़ाहिरीन मीडिया आॾो दाहींदे चयो त सिटी थाणे जी पुलिस बिना जवाज़ घरनि ते चढ़ाई करे नौजवान महबूब चौहाण खे गिरफ़्तार करण बाद खेसि गुम करे छॾियो आहे। शक आहे त पुलिस खेसि कूड़े मुक़ाबले में मारे छॾींदी। हुन चयो त जेकॾहिं महबूब चौहाण ख़िलाफ़ को केस आहे त संदसि गिरफ़्तारी ज़ाहिर छो नथी कई वञे। सिटी थाणे आॾो हयल धरणे दौरान डीएसपी नंदलाल ऐं एसएचओ सिटी मुनवर निज़ामानी पहुची मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं कयूं। पुलिस मुज़ाहिरीन खे यकीन ॾियारियो त गिरफ़्तार थियल नौजवान महबूब चौहान ख़िलाफ़ को केस साबित न थियो त खेसि आज़ादु कयो वेंदो। पुलिस जी ख़ातिरी ते मुज़ाहिरीन धरणो ख़त्म करे रोड खोले छॾियो।